أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الصلاة والسلام عليك يا سيدي يا مرشدي يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا حبيب الله وعلى آلك وأصحابك يا نور الله. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الذي أول نوره وآخر ظهوره ورحمة للعالمين وجوده. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وسلم. اللهم صل على محمد وآل محمد. अल्लाह जे महबूब नबिन जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक फ़रमान आहे। अल्लाह जा महबूब फ़रमाइनि था त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो उहो उम्मती मूंखे सभ खां वेझे हूंदो जंहिं दुनिया में सभ खां वधीक मूं ते दुरूद पाक पढ़ियो हूंदो। ऐं मुंहिंजे महबूबनि जो पाक फ़रमान आहे, हदीस पाक में आहे, अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त मां अल्लाह जो महबूब आहियां ऐं जेको मूं ते घणी सलवात शरीफ़ पढ़ंदो आहे उहो मुंहिंजो महबूब थी वेंदो आहे। त दुरूद शरीफ़ सलवात सगोरी हिकु उहो अमल आहे बाने जे लाइ, उहा इबादत आहे जो बानो मदीने वारे घोट ते सलवात पढ़ंदे पढ़ंदे फ़र्श खां अर्श ताईं पुॼी वञे। हो इश्क जे रंग में रंगजी वेंदो आहे बानो जेको मुंहिंजे महबूब ते घणी सलवात शरीफ़ पढ़ंदो आहे। मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु रस्ते सां अची रहिया हुया। हिकिड़ी कुराड़ी औरत जेका काठियुनि जी जेका आहे उन वटि भरी हुई, उहा जेका आहे न पई खणी सघे। पोइ मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत जी उहा भरी खणी करे ऐं जेको आहे अॻु में उन जे थिया फ़रमायूं, हल त मां तोखे जिथे तुंहिंजो घरु आहे उस ताईं खणाए हलां। मुंहिंजा महबूब उहा उन औरत जी भरी खयूं था हलनि। हो घटि वधि महबूबनि जी शान में ॻाल्हाईंदी पई हले। मुंहिंजा महबूब उन सां उहा भरी खणायूं पिया हलनि। पोइ जंहिं वक़्तु उन जे दर ते अची पुॻा त उन औरत चयो त साईं, तव्हां पंहिंजो नालो त ॿुधायो, तव्हां आयो केरु जो तव्हां मुंहिंजी हमदर्दी कई, मूंसां भलाई कई, मुंहिंजूं हे भरी मुंहिंजी खयूं आयो। मुंहिंजे महबूबनि करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो उन औरत खे त मां उहो आहियां जंहिंजे लाइ तूं घटि वधि ॻाल्हाईंदी पई अचें। बसि जॾहिं इहो उन ॿुधो उन जाइ ते जे महबूब ते कलमो भरियईं, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूल अल्लाह। महबूबनि ते कलमो भरियईं, मुसलमान थी वई। महबूबनि जो पाक इख़लाक़ अमा उम्मुल मोमिनीन अमा आयशा सिद्दीक़ा खां पुछा कई वई त महबूबनि जो इख़लाक़ कीअं हुयो। फ़रमाया मा ख़ुल्क़ुल क़ुरान, महबूबनि जो इख़लाक़ कीअं ॼण क़ुरान आहे। व इन्नका लअला ख़ुल्क़िन अज़ीम, महबूब तूं बुलंद इख़लाक़ वारो आहे। क़ुरान पाक में महबूबनि खे बुलंद इख़लाक़ वारो सॾियो आहे रब। मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु जाइ तो गुज़र थिया। मुंहिंजे महबूबनि खे हिकु उठ जेको आहे उहो पसंदि अची वियो। मुंहिंजे महबूबनि खे उठ पसंदि आयो। उन काफ़िले वारनि खे चयूं त इहो उठ तव्हां मूंखे ॾियो। उन्हनि काफ़िले जो जेको सरदार हुयो उन चयो त साईं उठ मां तव्हांखे ॾियां थो। फ़रमायो मूं वटि पैसा हिन वक़्तु न आहिनि, मां तव्हां ॾे पैसा मोकिले थो ॾियां। उन चयो ठीकु आहे साईं, असांखे क़बूल आहे।
बस उठ महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो कायो। महबूब जीअं जो हलिया त जंहिं उठ ॾिनो उनखे ॿिए काफ़िले वारे चयो त ॾे ख़बर, तो जो उठ ॾिनो त तोखे ख़बर हुई त केरु कंहिंखे थो ॾियां? चई इहा मूंखे ख़बर न हुई। चई पोइ तो कीअं ॾिनो? चवणु लॻो मां त उन सोणे जे नूरी मुखड़े ॾे ॾिठमि, बसि उन में मां गुम थी वियमि, मां उठ ॾेई छॾियो। ॿिए काफ़िले वारे चयो त इहो उठ जेको तो ॾिनो, मां त उन सोने जे उठ वरितो, उन जे ज़ुल्फ़ुनि ॾे ॾिसंदो रहियुसि ऐं उन ज़ुल्फ़ुनि जे ॾिसण में ई मां उते गुम थी वियुमि। ॿिए काफ़िले वारे चयो मां त उन सोने जो मुस्कुराइण ॾिठो, उन मुस्कुराइण तो सदके थी वियसि। हाणे दोस्तो उन्हनि जी पाण में इहा गुफ़्तगू हले पई। हाणे चयूं त असां सुञाणो बि न पिया ऐं उठ बि ॾेई छॾियो। हिकिड़ी औरत जेका आहे सा खेमे मां ॿाहिरि निकिती, हुन चयो त तव्हां बेफ़िक्र थी वञो, इहे उठ जेको तव्हां खां वठी वियो आहे जवान, इन अगरि पैसा न ॾिना त इन जी ज़ामिन मां आहियां। उन्हनि चयो शुक्र आहे त ज़मानत त मिले थी। चयूं त भला तूं इन सोणे खे सुञाणे पई? चई सुञाणा त मां बि न पई। अल्लाहु अकबर, सुञाणा त मां बि न पई, पर मां ज़मानत इन जे लाइ थी चवां, मां ज़ामिन आहियां जंहिंजो एॾो सुहिणो मुखड़ो हुजे उहो कॾहिं कंहिंसां धोखो न कंदो। दोस्तो मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, पंहिंजे पाक असाबनि खे पैसा ॾिनऊं ऐं उन ते वधीक जेको आहे उन्हनि जे लाइ तोहफ़ो बि मोकिलियऊं ऐं फरमायो वञ फिलानी जाते हे जेको आहे पैसा ॾेई अचो। महबूब जा ग़ुलाम हुया, उन्हनि काफ़िले वारनि खे उन्हनि खे पैसा ॾिनऊं, महबूबनि तोहफ़ा मोकिलिया, उहे ॾिनऊं। उहे चवणु लॻा, असाब किराम खे चवणु लॻा त सोणा असांखे इन सरदार सोणे ॾे वठी हलो। पोइ दोस्तो उहे काफ़िले वारा आया, जीअं जो आया मुंहिंजे महबूबनि ते कलमो भरे मुसलमान थी विया। लॾियो लतीफ़नि पंध पया, हथां हबीबनि कॾहिं कंहिंखे कोन ॾुखो हुयो। मुंहिंजे महबूबनि करीमनि जी सारी ज़िंदगी मुंहिंजे महबूबनि दुश्मननि सां बि भलायूं कयूं। मुंहिंजे महबूबनि करीमनि दुश्मननि सां बि भलायूं कयूं आहिनि। आहियूं उन नबीअ जा उम्मती जेको दुश्मननि खे बि दुआ करे। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे दोस्तो हिकिड़ी अबू जहल छा कयो, हिकिड़े पंहिंजे उन अबू जहल जो हिकिड़ो को ख़ादिम हुयो, उनखे मोकिलियईं त वञ अलाह जे जेको पाण खे रसूल तो सॾाए उन ॾे वञ, मुंहिंजो हे पैगाम खणी वञ, पर हिकिड़ी ॻाल्हि ते अमल कजां, उन्हनि जे चहिरे ॾे न ॾिसजां। जो अबू जहल खे ख़बर हुई त जेको इन सरदार जे चहिरे अनवर ॾे ॾिसंदो आहे उहो मुसलमान थी वेंदो आहे। पोइ दोस्तो उहो जंहिं वक़्तु अबू जहल जो पैगाम खणी महबूबनि ॾे आयो त अचण सां चयईं अवल त महबूबनि जे पाक रुखे अनवर ॾे ॾिसां। बसि जीअं जो आयो महबूबनि जे पाक वॾो आहे नूरी मुखड़े ॾे ॾिठईं, ॾिसण सां कलमो भरे मुसलमान थी वियो, महबूब जो ग़ुलाम थी वियो, मोटी आयो अबू जहल ॾे। अबू जहल चयसि ॾे ख़बर मुंहिंजो पैगाम ॾेई आए, पर ॿुधा त मां जेका ॻाल्हि तोखे चई हुई तूं उन्हनि जे रुखे ॾे त न ॾिठो। चवणु लॻो मां वञण सां उन सरदार जे रुखे अनवर ॾे बि ॾिठो, उन मुस्तफ़ा ते कलमो भरे उन जो ग़ुलाम बि थी आयो आहियां। मुंहिंजे महबूबनि करीमनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी सारी ज़िंदगी महबूबनि सारी इंसान ज़ात जी मुंहिंजे महबूब रहनुमाई कई आहे। मुंहिंजे महबूबनि मौला मुश्किल कुशा जे लाइ फरमायूं त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। हिकु ॾिहाड़े अमा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैह
सुट कतियूं। मौला मुश्किल कुशा जीअं जो घर आया, अम्मा सैयदा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैह मुंहिंजे मौला खे फरमायूं, या अली ही मां सुट कतियो आहे, इन्हनि खे बाज़ार में वञी खपाया, सोना खपाया त मां उन्हनि अटो वठी आ त हसनैन करीमनि जे लाइ उन्हनि जी मानी पचायां। मुंहिंजा मौला मुश्किल कुशा बाज़ार विया, उहो सुट खपायूं, 6 रुपया थिया। 6 मुंहिंजे मौला उहे 6 रुपया खणी करे हीअं जीअं जो थोरो अॻिते हलिया त हिकु साहिल आयो ऐं चवणु लॻो त मौला मूंखे अलाह जे नां ते इहे 6 रुपया ॾियो। मुंहिंजे मौला उहे 6 रुपया ई अलाह जे नां ते ॾिना। त रब जो नां कॾहिं ख़ाली मौला न मोटायो। साहिल खे मौला कॾहिं बि मौला मुश्किल कुशा साहिल खे ख़ाली नाहे मोटायो। ख़ासि करे मूं किताब में पढ़ियो आहे त बानो जॾहिं नसीब थे ज़ियारत ईरान इराक़ शाम जी ऐं मौला गाज़ी अब्बास जे दर ते वञे थो न बानो, उते चवे मौला या गाज़ी सदके सैयदा सकीना जे मुंहिंजी मदद कर। बसि इहो सैयदा सकीना जो गाज़ी अब्बास खे वास्तो ॾिनई, सम्झो झोलियूं भरिजी वियूं। ऐं मूं किताब में पढ़ियुमि त जुमे जे ॾिहाड़े जॾहिं दुआ घुरो न त अली अकबर जे वास्ते सां दुआ घुरो। अली अकबर जे वास्ते सां जुमे जे ॾिहाड़े दुआ घुरो त या अल्लाह तोखे वास्तो आहे अली अकबर जो, मुंहिंजा ॾुख ला, मुंहिंजूं गुरबतूं दूरि कर, मूं तो मुंहिंजे बचड़नि तो बीमारियूं दूरि फरमा। बसि इहो वास्ता कॾहिं ख़ाली न वेंदा आहिनि। इंसान जो ॿेड़ो तरी वेंदो, कुल मुश्किलातूं दूरि थी वेंदियूं आहिनि। त मुंहिंजे मौला 6 रुपया उहे रब जे नां ते ॾेई छॾिया। हाणे थोरो अॻिते आया, ॾिठूं त हिकु जवान आहे, उठ कायूं थो अचे। मुंहिंजे मौला अली साईं खे चवणु लॻो त मौला तव्हां उठ मूंखां वठंदव? मुंहिंजे मौला फरमायो वठां हा, पर मूं वटि हिन वक़्तु पैसा न आहिनि। उहो चवणु लॻो सोना तव्हां वठो, तव्हां पैसा पोइ बाद में ई ॾिजो। मुंहिंजे मौला उहो उठ वरितो। मुंहिंजा मौला मुश्किल कुशा उठ खे हीअं कायूं थोरो अॻिते आया, ॾिठूं त हिकु ॿियो शख़्स आहे, उहो साम्हूं आयो, चवणु लॻो त साईं इहो उठ खपाईंदव? हाणे पहिरें उठ ॾिनो, ॿियो वरी चवणु लॻो कि भला इहो उठ खपाईंदो? मुंहिंजे मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा बहरे सख़ा अबू तुराब अलैहिस्सलाम फरमायो हा मां उठ खपाईंदुसि। चई साईं ठीकु आहे, मां तव्हांखे 6,600 दीनार इन जा ॾियां थो। 300 हाणे थो ॾियां, 300 तव्हांजी अमानत आहे, मां तव्हांखे बाद में ॾींदुसि। मुंहिंजे मौला मुश्किल कुशा उहे उन खां 300 वरिता। मुंहिंजा मौला आया, सामान बि वरितऊं, पाक इमामनि सोणनि जे लाइ, उन्हनि जे लाइ सामान घर जो वरितऊं। जीअं जो घर पुॻा त अल्लाह जा महबूब, नबियुनि जा सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैह सां वेठा हुया। मौला अली मुश्किल कुशा जीअं जो आया, मदीने वारे साईं फरमायो या अली इहो उठ वारो किसो तूं थो ॿुधाए जा मां मोहम्मद ॿुधायां? मुंहिंजे महबूबनि खे अल्लाह ताला ग़ैबी इल्मु अता करे छॾियो आहे। असांजो अक़ीदो, असांजो ईमान आहे, असांजो नबी अल्लाह जो नूर आहे, असांजो नबी रब जो नूर आहे। पंजतन पाक अल्लाह जे नूर मां पैदा थियल आहिनि। मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन अल्लाह जो नूर आहिनि ऐं महबूबनि खे रब ग़ैबी इल्मु ॾेई छॾियो आहे। हाणे महबूब फरमाइनि था या अली उठ वारो किसो तव्हां था ॿुधायो जा मां मोहम्मद ॿुधायां? मुंहिंजे मौला फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॿुधायो। मुंहिंजे महबूबनि फरमायो या अली जेको तोखे उठ ॾियणु आयो हुयो न, इहो उठ ॾियण वारो हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम हुयो ऐं जंहिं वरी तोखां उठ ख़रीद कयो उहो हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम हुयो। इहा जेका न तो रब जे नां ते जेके तो 6 रुपया रब जे राह में ॾिना,
इहा तुंहिंजी अदा उन रब खे पसंदि आई। रब वरी जिब्राइल ऐं मुइकाल खे मोकिले, अली तुंहिंजी तोखे रोज़ी अता कई आहे। उन सखी दर, उन मौला मुश्किल कुशा शेर ख़ुदा बहर सखा अबू तुराब, मौला मुश्किल कुशा जी वरी सारी ज़िंदगी, इमामनि सोननि जी ज़िंदगी, महबूबनि जे पाक असहाब किराम जी ज़िंदगी, असहाबनि सगोरनि जी ज़िंदगी ऐं औलिया अल्लाह जी ज़िंदगी, उन्हनि जी जेका बि ज़िंदगी आहे उहा इंसाननि सभिनी जे लाइ हिकिड़ी रस्तो आहे, रहनुमाई आहे। त उन्हनि जी ज़िंदगी ते, उन्हनि जी पाक सीरत ते इंसान बानो अमल करे। पर जेके बि औलिया अल्लाह आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जे जेके ग़ैर मुसलमान उन्हनि औलिया अल्लाह जी ज़िंदगी खे ॾिसी, उन्हनि जे इख़लाक़ खे ॾिसी, ऐं उहे ग़ैर मुसलमान कलमो भरे मुसलमान थिया आहिनि। इख़लाक़ खे ॾिसी जी हज़रत फरीदुद्दीन मसूद गंजे शकर रहमतुल्लाह ताला अलैह ॾियनि, जा ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी ॾे, रमज़ान जो महीनो हिकिड़ी हिंदू औरत आई आहे, चूरी खणी कुटी खणी आई आहे। पोइ साईं जन खे चयूं क़िबला मां कुटी खणी आई आहियां, ऐं तव्हां खाओ। साईं जन जेको आहे बिस्मिल्लाह करे शुरू थी विया, खाधऊं। हाणे महफ़िल में कुझु माण्हू, हर माण्हू पंहिंजे सोच वारो आहे। कंहिं सोचियो त साईं जन जेको आहे कुटी जे करे रमज़ान शरीफ़ में जेको आहे रोज़ो भॻो आहे, एॾो गुनाह कयो अथऊं। कंहिं कहिड़ी ॻाल्हि सोची त अल्लाह जे वली उन्हनि खां सवाल कयो त तव्हां ॿुधायो हाणे रोज़ो जो भॻो आहे उनजो कुफ़ारो छा आहे? जेको रोज़ो थो भञे उनजे लाइ उनजो कुफ़ारो छा आहे? चयोसीं हाणे हेतिरा रोज़ा रख, 60 माण्हुनि खे मानी खारा, जा मानी खारा एतिरनि माण्हुनि खे, जा वरी एतिरा ॿिया रोज़ा रख। चयूं त भला क़ुरान खां मूंखे पुछी ॾियो त अॼु अगरि हिन औरत जो मां दिलि भञी विझां, हा जेका मोहबत सां ॿुॾे चूरी खणी आई आहे, उनजो कुफ़ारो छा हुयो? बसि उन औरत जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, चई अल्लाहु अकबर, हज़रत साईं खे त रोज़ो हुयो, हिननि जेको आहे मुंहिंजे माना मूंखे न कयूं बता मूंखे ॾुखु थिए, एॾो बुलंद बुज़ुर्ग, एॾो इन्हनि जो सचो दीन कलमो भरियईं, आका जी उम्मतियाणी थी वई। त अल्लाह ताला हर मोमिन बाने खे मुंहिंजे महबूबनि जे सभिनी प्यारनि जे, उन्हनि जे पैरोकारी करण जी, नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं रब साईं करे असां जे हर बाने हर मोमिन खे इहा सआदत मिले जो हू पंहिंजे घर में हुसैन जे नाना, यतीमनि जे यार, अड़ियनि जे आधार, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजे घरनि में लख सलवात सगोरी पढ़ाई, हर मोमिन पढ़ाई, हर मोमिन बानो मुसलमान पंहिंजे घर में लख सलवात शरीफ़ पढ़ाई। सॼी सिंध में इंशाअल्लाह, सॼी पाकिस्तान में थींदी, इंशाअल्लाह सॼी दुनिया में थींदी, सदके अली अकबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे। या अल्लाह सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु